अमड़ ससुरी मां तो नौकरी करे अड़जी वई आहियां। मांखे कहिड़ी ख़बर त अहिड़े वैल में पवंदसि। मासी ॿिनि टिनि ॾींहंनि में ख़बर पइजी वई न। अमड़े कम नथो मारे पियो। बस ॾिसे थी पई त सभिनी जा बूथ सोचा पिया। इहा झिड़ झिड़ थी मारे। बहादुर अलॻि कामियो वेठो आहे। मासी मूं बि त निभायो आहे न, हाणे तूं बि निभाए। मूं ते इल्ज़ाम मथां इल्ज़ाम आहिनि। हा मां इहो ॿुधाई मां दुकानदार सां मिली आई हुअसि। हा मासी पोइ छा चई? अमड़े जाई बि मोए जे दुकान ते ज़हर मौजूद आहे। हो मासी को चाड़ो चढ़ियो? अमड़े मारगो चयो मांसि त मां तुंहिंजे दुकान ते का ज़हर ज़री आहे। बस पोइ त शुरू थी वियो। माण्हू मारणो अथई, उहो मारणो अथई, गिदड़ खे खाराईंदी या ॿिलो मारणो अथई घर जो ज़्यान करे वियो थी, या कंहिंजो कुतो मारींदी रस्ते में ॾाढो अथई। पोइ त अमड़ फासी वियसि। पोइ मासी तो छा चयसि? मां चयो त मतांगो हाथीअ खे ॿुधाए ऐं रहियो खोयो मसलो ख़राब थी वञे। मासी आखिर कुछ तो पुछो हूंदई। पको करे आई आहियां। बस पहिरियों रुगो इन्हे ॻाल्हि ते पुख़्तो कयांसि त हाजीअ सां ॻाल्हि न करे। पोइ पाण ई पुछी वठंदीसांसि सभु ॻाल्हियूं राज़ जूं। मासी वारो कर मुंहिंजी हिननि इल्ज़ामनि मां जिंद छॾाए। मुंहिंजो त जीअण ई जंजाल थी वियो आहे। मासी बहादुर मुंहिंजे साम्हूं तो अचे त मुंहुं ई मोड़े तो छॾे। बाबा वारा अलॻि नाराज़ आहिनि मूंखां। आखिर मां वञा त केॾां वञा? दिलि चवे थी या त वञी के खूह में टपो जा या त हितां हली वञा काॾे। मूंखे त हिननि मेड़नि ई मारे छॾियो आहे। बहादुर खान जॾहिं खां ॿाहिरां आया तॾहिं चुपचाप आयो। इहा अव्हां जी चुप असांखे मारे थी छॾे। जंहिं माण्हूअ खां दुनिया वारा मोह मोड़नि ऐं साथ ॾियण वारा ई दुश्मन थी वञनि त उहो माण्हू छा कंदो? चुपचाप ई रहंदो न। रेस कंहिं तव्हांजो साथ छॾियो आहे? असां तव्हां सां गॾु आहियूं। बाक़ी रहियो हाशिम। पर मूंखे त लॻे थो रेस हाशिम तव्हां खां मुंहुं कोन मोड़ींदो। जेको माण्हू पुछण कोन आयो ऐं जंहिंजे घरां मुंहिंजे घर खे बाहि लॻी अञा चई थो त हाशिम। हा रेस मूं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि कोन ॿुधाई। जॾहिं तव्हां आज़ाद थिया हो न उन ॾींहुं हाजी शरीफ ते ऐं मूं ते हमलो थियो। किथे? कीअं? असां थाणे ॾे पे आयासीं तव्हां ॾे त उतां हाशिम पे निकितो जंहिंजी नज़र ॿिनि माण्हुनि ते पई जेके पोज़ीशनूं संभाले वेठा ऐं असां ते हमलो करण जे लाइ तयार आहे। हुननि मूं ते हाजी शरीफ ते फायरिंग कई। शुक्र आहे जो हाशिम अची वियो जंहिं फायर करे हुननि खे भॼाए छॾियो। जेकॾहिं उन ॾींहुं हाशिम न अचे हा न त मां ऐं हाजी शरीफ मरी वञूं हा। पर मूंसां हाजी त अहिड़ी का बि ॻाल्हि न कई। वैसे हिकिड़ी ॻाल्हि चवां, हाजी शरीफ जो रवियो बि हाशिम वारनि सां सही न आहे। हाजी शरीफ त सौ सिधो शक साईं दादा ते कयो वेठो आहे। थी सघे थो त इहा बि हाशिम वारनि जी चाल हुजे। तव्हां बि कमाल था कयो। जंहिं माण्हू असांखे बचायो उहो माण्हू असां ते फायरिंग छो कराईंदो? तूं चवीं थो त ईअं न हूंदो। बाक़ी उन्हनि सभिनी मिली करे मूं ख़िलाफ़ माज़ खड़ो कयो आहे ऐं मूंखे नज़रअंदाज कयो वियो आहे। ईअं न चओ रेस, इहो हाशिमी त आहे जंहिं कांबू खान खे चई तव्हांखे छॾायो न त तव्हां हींअर तोणी लाकअप में हुजो हा। ऐं ॿी ॻाल्हि रेस, हाशिम खे कंहिं बि फ़ैसिले जो कोन चयो तॾहिं बि फ़ैसिले में आयो। वरी तव्हां आज़ाद थियो तॾहिं बि अची पहुतो। ॻोढ़ा मूं तोखे कहिड़ा कहिड़ा कम ॾिना हुआ? जी बाबा साईं। नौंग जे घर ते माण्हू आया उन्हनि जो कुझु कोन थियो।
नई माण्हुनि जी ख़बर पई नहूंगे मुराद सां गुलज़ार जा माण्हू विड़िया उन्हनि जो कुझु कोन थियो मुचन अची हिते ॾाढर करे वियो उनजी कन माट कोन थी बाबा सी वाकई लौंग जे घर ते हमले करण वारे माण्हू अञा ताईं ख़बर न पई आहे इन लाइ माफ़ी थो घुरां पंहिंजा वॾा वस कया आहिनि अञा बि ॻोल्हा जारी आहे इहा तुंहिंजी ॻोल्हा आख़िर हलंदी केसि ताईं बाबा सी मां अॼु ई गुलज़ार सां मिली आयो आहियां अहिड़नि माण्हुनि सां मिलण जी ज़रूरत कोन्हे का अहिड़नि माण्हुनि खे ॻोल्हे वञी उनखे ॾींहं जा तारा ॾेखारणु घुरिजनि जेके माण्हुनि खां पैसा वठी किराए ते वठनि था दड़का ऐं दमान ॾींदा बाबा मूं खाधे वारनि खां गुलज़ार खे फोन कराए तंबीह कराई त लौंगारनि जो नालो न खणे ऐं इन ॻाल्हि जो हू पाण ज़िम्मो खणींदो आहे त हू इन ॻाल्हि में शामिल न हूंदो शामिल न हूंदो इहो मुचन तॾहिं ई गुलज़ार जे कुल्हे ते थो बाबा साईं जेकॾहिं हाणे हरकत कयईं न त मोह जो खाईंदो बाक़ी असांखे ही पंहिंजी मयार लाइणी साला थी सी ऐं हू वरी मुचन खान निकितो आहे त वरी बबियूं थो हणे बाबा साईं ॾिसूं था इन मुचनड़े खे बि गिदड़ आया शी जेको बि असांजे मामलनि ई माण्हुनि में टंग अड़ाए उन्हनि जूं टंगूं भॼी छॾियो घणो ई थी वियो हाणे इन ई ॾींहं जो त इंतज़ार हो बाबा साईं त तव्हां रुगो ज़बान मां हाकारी कयो बाक़ी ॾिसो त कीअं था ॾियूं ठाठा ॿी ख़बर ॿुधी थी रेशम केड़ी लोंग अॼु रेस काबू खान सफ़ा बाहि लॻो पियो छाते इन ई ॻाल्हि जे करे त जेके असांजे घर में ॿ माण्हू बुटियुनि सां घिड़िया न उन्हनि जो पतो छो नथो पवे वाकई ॿियो त ॿनीअ ते जेके असां सां माण्हू अटकिया न उन्हनि जो छा थियो मना त सभु ॻाल्हियूं यादि तो रखे न रेशम अॼु त मूंखे भउ पियो थिए रेस काबू खान अहिड़ियूं अखियूं फेरायूं मूं सोचो त मूंखे उता कम न कढे ज़ाहिर आ हुनजी हर शइ ते नज़र त हूंदी न हेॾो वेॾो राज आ का हलाइण मज़ाक ॻाल्हि थोरी आ मूंखे त भाण ऐं ॿिजनि जे मसइले मथे में सुर विझी छॾियो आ ख़ुदा पियो ख़ैर करे रेशम मता करे असां ते बदिलजी पवे असां कहिड़ो ग़लति था कमु कयूं तूं रुगो पंहिंजो ख़्यालु कर अहिड़ी का ॻाल्हि न थिए हाजी शरीफ कुछ इन माई बसरा जे लाइ सोच ऐं वरी जेकॾहिं बहादुर खे ख़बर पई त वरी हाणे बहादुर बि ये खबर हाजी शरीफ बसरा तो ठीक आहे न ओ हाजी बेगा हिकड़ी ॻाल्हि त तूं मूंखे ॿुधाए तुंहिंजी का मूंखे दुश्मनी रहियल आई पुराणो पापलांत रहियल हुई जो या बसरा मुंहिंजी गिची में हई अथई अड़े चरिया एतिरी थी मानी खाए जो तोखे मां छा ॿुधायां मां सीधो सामान वठी वठी कर्ज़ी थी वियो आहे पैसा दुकान ते नथो ॾेई सघां माई आहे या मैं आ एतिरी थी मानी खाए ॼण जेल मां छुटी आई आहे यार बेगा हाणे ख़ुदा खे मन यार असांजी गिची मां या घण घण कढ जान छड़ाए असांजी बाबा हाजी शरीफ मां त चाहंदो या बसरा तव्हां वटि रही पई हुजे मूंॾे अचे ई न मां बाबा ॾाढो सुकून में आहियां हाणे बहादुर बच्चो अची वियो बसरा जा जेकॾहिं अहिड़ा ई रवैया रहिया खाइण पीअण जा त बहादुर धिका ॾेई कढी छॾींदुसि वतंदी वरी साॻो इहा कम कंदी पिनंदी ख्याल कजांइ हाजी बसरा वटि फ़क़ीर अथई मला हेॾे मां हेतिरो करे छॾिनी ऐं पोइ तूं वरी वती तरन ते घुमंदो बेगा ॾिस अल्लाह जो नालो तूं हिन बसरा खे वठी वञ यार का पुराणी दोस्ती निभाए हाणे ॿुध हाजी जिन्न छॾई भूत छॾई पर इहा बसरा न छॾई ॿुध बेगा रुगो मानी जी ॻाल्हि कान्हे का ॿिया फाल बि त पूरा कोन्हनि न वठी थो वञीसि इज़त सां या थाणे ते रिपोर्ट करायां हाजी शरीफ इहे दड़का वञी बसरा खे ॾे मां कोन वठी ईंदो मां मूंखे कहिड़ी खुटी कयो आहे जो मां बसरा खे घर वठी वञा बेगा कन खोले ॿुधी छॾ सुभाणे को मसलो थिए न तो पाण मों ॾिजांइ
मूं ते मया न ॾिजांइ। हाजी शरीफ मुंह हाणे पुठी ॾेई छॾी आहे त मुंह किथां ॾींदुसि। सभु चढ़ियल आहे, पाड़े में रहण जहिड़ा ई न आयो। वज़ीर, इन ॿिन्ही मां कहिड़ो रक्षम वारे घट में शामिल हो? न बाबा साईं, कंहिं बि पटको लाइ माई जे मथां न रखियो आहे। तव्हां ॿुधायो, तव्हां ॿिन्ही मां केरु वियो? मुंहिंजे साईं मां वियो हुअमि। छो वएं? इन करे त ॾिसी अचां रेशम छा थी चए। पहिरियां सभु मूंखे इहो ॿुधायो त पंहिंजो पटको कंहिं माईअ ते रखियो आहे? न, कॾहिं बि न। वज़ीर, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, भला हितां जो को माण्हू इन माई जे चवण ते हलंदो? बाबा, को बि गैरतमंद मर्द हूंदो न इन माई जे चवण ते कोन हलंदो। भला तव्हां या को हिते जो माण्हू इहो चाहींदो असां मथां मायूं हुकूमत कनि? बाबा, वॾा ख़ैर कया अथऊं, रेशम ज़िंदाबाद, झुमरू हई अथऊं। बाबा, असुल वठ वठा लॻी पई आहे। हू असांजो नंग हुई न, चुप करे घर में वेया, इन लौंग सां भॼी न वञे हा। हाणे जेकॾहिं उहा छो मूं कई न, पंहिंजा वण वसाई न, त हुनखे कहिड़ो हक़ थो पहुचे हिते जो वॾेरी थिए? उनखे इन ॻोठ में अचण जो हक़ ई न आहे। बाबा, ख़ुदा न ख़ैर करे कंहिंजे घरां औरत निकिरी वञे, उनखे पोइ केरु अचण ॾींदो? न वज़ीर, कॾहिं बि न। त पोइ बाबा, हीउ बि तड़ियल आहे, उनखे हिते केरु बर्दाश्त कंदो? हाणे अचे न, असुल लठुनि जा वस्कर लाइ ॾिजो, बाक़ी जेको कुझु थियो मां पाण। बहादुर मूंखे ॿुधाए मूंखे अॼु मां अहिड़ो कहिड़ो गुनाह करे छॾियो आहे जंहिंजी तूं एॾी वॾी सज़ा तो मूंखे ॾियणु चाहीं? मूं ते रोज़ रोज़ शक करणु, कॾहिं कहिड़ो इल्ज़ाम त कॾहिं कहिड़ो इल्ज़ाम। तो मूंखे सम्झो छा आहे, रिढ या बकरी? मूंसां ज़बान न हलाए, जेकॾहिं राणो अथई न त माठ करे रह, न त छा कंदे तूं मूंखे? मारणो अथई न, ॾेई छॾ गुट्टो, मारे छॾ मूंखे। रोज़ रोज़ जे मरण खां हिकिड़े ॾींहं जो मरण भलो आहे। जेकॾहिं खट्टो ॾियणो पियो न त उहो बि ॾींदोमांइ, पर छा पर? ॿुधाए मूंखे, अॼु मूंसां हिक हिकाणी कर। मां तंग अची वई आहियां पंहिंजी हयातीअ मां। तंग अची वई आहीं न त पोइ थोरी ज़हर ज़री खाई छॾ। बचाए त रखियो हूंदई। तूं मर्द आहे न, तूं मूंखे ज़हर ॾे, मां औरत आहियां, तुंहिंजे हथनि सां खाई ॾींदमि। तूं मूंखे मार, धिकारे छॾ मूंखे, पर मुंहिंजो यकीन कर बहादुर, हीअ ससी तोखे ज़हर कीअं ॾींदी? पंहिंजो कुणब कीअं लॼाईंदी? जिन धिके बि तुंहिंजे दर मोकिलियो आहे त इहो तुंहिंजो घर आहे। जिन दुआ ॾेई कढियो त मरंदे खटोलो हितां निकिरंदई, पर उन्हनि खे कहिड़ी ख़बर त मां ज़िंदा लाश थी वई आहियां। वॾो पंहिंजे जो ख्याल अथई, जेके कॾहिं लड़ी बि कोन आया अथई। लड़ी त आया, तॾहिं त इहो ड्रामो कीचे में पयनि, ज़हर जो इल्ज़ाम लॻुनि। मुंहिंजो बाबू मौत जे मुंहं मां मोटी आयो। बहादुर, मां चवां थी अलाह जी ज़ात खां ड्रिज, इएं न थिए त न्याणी पैदा थिए, उन सां बि अहिड़ी वेद न थिए। न पोइ जी सघे, न ई मरी सघंदे। पोइ पुछंदी सां, तूं छा तो पले जा दर्द न ॾिठा हुया? अम्मा, इहो छा थी करे? अहिड़ो पारा तूं? मासी, दर्द खां थी दाऊं कया, सूर खां थी बाकारिया। मासी, जेके मूं ज़िंदगी ॾिनी, उन्हें मूंखे नज़रनि खां केरे छॾियो। हिकिड़े दफ़ो इहो बि न पुछई त इहा ॻाल्हि सची आहे या कूड़ी। फ़ैसिलो करे आयो त इहो कमु ससी कयो आहे। तोखां सवाइ ॿियो कंदो त केरु कंदो? मां त इहो बि नथी चई सघां त
त हिन कयो या हुन कयो मता तुझनी आंड्रन में हथ पवे ऐं मेणे आप थी पवी माण्हू चवनी त पाजा बि कोन तो सुञाणे। बस कर मां बस कर बस कर। अल्लाह कंदो त इहा मलामत तो तू लहंदी जिन कयो आ उहे पट पत्थर पौंदा कड़ी बसरा कचे हुजे जा पके मोचा फकीर फिरत असां पिया। हाशिम भा मुझे हिकिड़ी ॻाल्हि मञी दे। कहिड़ी? यार बहादुर खान ॾाढो परेशान थई हुन में हथ विझ न त हू साज़िशन जो शिकार थी दो। जानू हथ पाण हटाए वियो आहे मां को ज़ोरी हथ विझंदोमांसि छा? हाशिम हाजी शरीफ जे ॻाल्हियुनि में मूंखे साज़िश जी बू पई अचे। इहो त आहे ई साज़िश ई। हाशिम ख़बर अथई त मूंखे छा पियो चवे पियो त हाशिम साज़िश करे साईं दादे हथां असां ते फायरिंग कराई आहे ऐं चए पियो त पाण अची फायर कई असांखे बचाइण जो ढोंगर चई। हाजी शरीफ खां उहे ॾींहं विसरी विया छा जो इलाज ऐं मिनथूं पियो करे त मूंखे बहादुर परचाए ॾियो? उहो ॾींहुं विसरी वियुसि जो ज़मीनूं मोटराए ॾिनियूंमांसि हाणे वरी असांजे मथां इल्ज़ाम थो हणे। हाशिम चङा या कुत्ते जी जो चङाई त कंहिंसां बि न कजे। हाशिम भा असांजो यार त नथो सम्झे तूं ई हुनखे सम्झा। हू त इन ॻाल्हि ते बि नाराज़ आहे त हाशिम लाक़ब ते मूंसां मिलण छो न आयो। उनखे ॿाहिरि कंहिं कढायो हाणे वरी मिलण जा मेणा पियो थो जे। जानू जेकॾहिं हाणे हथ विझंदोमांसि न त हू सम्झंदो त मूंसां जुठ करे हाणे वरी इलाज था कनि। पर मचाइण वारा घणा आहिनि हाशिम किथे हू रस्तो न भुलिजी वञे ऐं असां छिड़ विछड़ थी वञूं। हू त हाणे मूं ते बि कावड़ करण लॻो आहे ऐं अखियूं बि ॾेखारे। ठीकु आहे ॾिसूं था कुझु न कुझु कयूं था। वारो कर हाशिम भा ईअं न त को ग़लति कमु करे जे। चनेसर चाचे नबूअ सां तूं मिलिया मां हिते बीठो आहियां मता पुलिस अची वञे। हाँ बहादुर जा माण्हू बुरा कंहिंखे खुटीअ खयो आहे हा जो चनेसर जे दर ते अचनि ओ त चनेसर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बता पोइ बि इतिहाद ज़रूरी आहे तूं वञ थी आ। ठीकु आहे गाॾी ते बिहारी थो वञां मां बाबा सां मिली अचां पर होशियारी सां। ठीकु आहे? ठीकु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा खुशी बाबा पुट तूं छो आयो आहीं? बाबा साईं गिदड़ वञी ॿेरनि में लिकिया बाक़ी शींहं जलाए जहिड़ी राति तहिड़ो ॾींहुं हो जो कंहिं रस्तो रोकींदो कंहिंखे खुटी खई आहे बाबा। जेको बि मुंहिंजो साम्हूं आयो न ॾेखारींदोमांसि ॾींहं जा तारा ओ त चनेसर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल। चनेसर पुट कई दुश्मन कई सजणनि हर बोर के आय में अची आसूं न वरी वतनासूं कंडा कढंदा तंहिंखां बाबा ई न कंदो कढाओ थी। बाबा ने छॾे हिन घर के जॾहिं न कंहिं घर मां चूनो पाणी बंदि थी वञे जे लाइ न मथा खथा ॾिजनि उहो मुंहुं मोड़े वञनि त पोइ पाण खे बि रस्ता मटाइण घुर्जनि। यार चनेसर चई तूं बि सच थो ही जो घड़ो ॾिसे थो न ही कखाऊं चपर ये मूं पंहिंजे हथनि सां ठाहियो आहे इन खे छॾणु मूंखे ॾाढो ॾुखियो थो लॻे। तूं ई त हिते ॼाओ हिते ॼमे हिते ई वॾो थिए अॼु तूं मूंखे त चई घड़ो छॾ
न यार मूंखां नथो छॾियो थिए घर। बाबा मूंखे ख़बर आहे त तो मुंहिंजे सां काफ़ी वक़्तु गुज़ारियो पर मञोती कोन थी बाबा। उन जे करे मां पूरे तरह सां दुश्मनी कई। हुन असांजे लाइ छा कयो बाबा? जॾहिं हुन असां सां का बि चङाई न कई त पोइ हुन जे ॾिनल घर में रही करे छा कंदासीं? मां त चवां थो बाबा उतां हलूं। छॾ हिन ॻाल्हियुनि खे तूं। इहो ॿुधाए तूं कंहिंसां गॾु आयो आहीं? छा ते आयो आहीं? बाबा दोस्त आहे ऐं मोटरसाइकिल ते आयो आहियां। तूं हींअर महल सां निकिरी वञ, ठीकु आहे? हल मां रुगो हिकिड़ो बि कमु सिधो कयां, पोइ पाण ई तोसां उते मिलंदुसि। बाबा मतां वञी मुझनि वटि वञी ऐं पंहिंजी इज़त हेठि करी। का बि ज़रूरत न आहे होॾे वञण जी। हाणे मुझनि हिते पाण ई थो बाबा, पाण ई थो। सात मुझनि खे केर थो बचाए? छो त चनेसर जी चाल जंगल फलनि जो वायूं बताल। चङो लाभाई। भूरा वो भूरा ले काॾे मरी वए? गाॾी हिते छॾियो पाण आहे कोन काॾे? अरे भूरा वो भूरा वो काॾे गुम थी वए? केतिरा चकर समझायो त मां त जाॾे बि वञे ॿुधाईंदो के न भागो। जाॾे वञे तो ये आओ बस। वर छो मटी आए? यो बाबा बाहर गाॾीअ सां भूरो बीठो। ने भागो ख़बर न आहे त गाॾी बीठा भूरो गुम ॾाढो गोरियो मांस। का ॻाल्हि सम्झ में नथी अचे लाइक काॾे गुम थी वियो? अरे बाबा मां त दुकान ते पनाई बीनियूं वठण वियो जा। छा हाणे कर तूं हेॾा ॾिसी त हेॾा दुकान ते ॾिसी थो अचां। ठीकु आहे बाबा।